रेडियो पाकिस्तान हैदराबाद प्रोग्राम पेश कजे थो सुगंध। अस्सलाम वालेकुम सामीन, सुगंध जी सुरहान हाजे सुंदर समातन चुनाव करण लाइ प्रोग्राम जो प्रोड्यूसर मोहम्मद यासीन जोड़े जो मुआविन जिब्रान सेब ऐं जो जेको मेज़बान अली इमरान समो अमां लाइ सुख ऐं सलामतीअ जे खोड़ सारियुनि दुआउनि ऐं नेक तमन्नाउनि सां हाज़िर आहियूं। दोस्तों, अॼोका ही प्रोग्राम अवां जे समातन ताईं पहुचाइण लाइ कंट्रोल रूम में मौजूद है असो निगरान इंजीनियर मुदस्सर हुसैन ऐं असांजे स्टूडियो में मौजूद है असो जेको स्टूडियो इंजीनियर गुलाम मुर्तज़ा सोलंकी। दोस्तों, ॿोली कंहिं बि ख़िते में मौजूद माण्हुनि जी सुञाणप हूंदी आहे ऐं हर कंहिंखे पंहिंजी ॿोलीअ सां बेहद प्यार पिणु हूंदो आहे। शायदि उन करे बि त हर इंसान खे संदसि मादिरी ॿोलीअ मां पंहिंजी माउ जी जेका ममता आहे उन जी ख़ुशबू ईंदी आहे। असांजे मुल्क जे हर हिसे में अलॻि अलॻि ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं ऐं जेकर ॻाल्हि करियूं सभा जहिड़ी सिंध जी त हिते बि मुख़्तलिफ़ ॿोलियूं आहिनि, केतिरियूं ॿोलियूं आहिनि जेके ॻाल्हाइजनि थियूं ऐं पंहिंजनि पंहिंजनि इलाइक़नि जी उहे सुञाणप कराइनि थियूं। ऐं दोस्तों, थर सरज़मीन सिंध जो उहो ख़ितो जेको हर वक़्तु आसमान में वसंदड़ बूंदुनि जो मुंतज़िर हूंदो आहे ऐं जॾहिं उहे मींहं कड़ियूं वसंदियूं आहिनि त उतां जी मिटीअ मां ॼण त मोती फुटी पवंदा आहिनि ऐं ज़मीन मां उभरी आयल सूंहं ॾिसंदड़ अखियुनि खे सूंहं जो हिकु नओं संसार पसाईंदी आहे। ऐं दोस्तों, अॼु प्रोग्राम जी शुरूआत में दिलि चयो त थोरो थर जी मौसीक़ी सां समातूं विंदराइजनि। दुनिया
जे पस मंज़र में हिकिड़ो ख़ूबसूरत आवाज़ ॿुधोसीं पिए। ऐं दोस्तो जीअं थर जो ज़िक्र कयोसीं त रेडियो मिठी जो ज़हन में ख़्यालु अची वियो। रेडियो मिठी जो जॾहिं आगाज़ थियो हो तॾहिं खां जेके माण्हू, जेके कंपेयर दोस्त, जेके कलमकार दोस्त या जेके आवाज़ रेडियो मिठी सां जुड़िया, उन्हनि में हिकिड़ो आवाज़ वली मोहम्मद मूसेपोटे जो बि आहे। वली मोहम्मद मूसेपोटो हिकु वॾे अरसे ताईं रेडियो मिठी जे माइक्रोफोन तां तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम कया जेके ॿुधंदड़नि खे बेहद पसंदि आया। रेडियो मिठी जो हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक ही कंपेयर दोस्त बीमार आहे ऐं सख़्तु संदसि तबियत ख़राबु आहे। पाण सभिनी खे गॾिजी हुन जे लाइ दुआ करणु घुरिजे त अलाह पाक खेसि वॾी हयाती ऐं सिहत ऐं तंदुरुस्ती अता फ़रमाए। ऐं दोस्तो जॾहिं ज़िक्र रेडियो मिठी जो निकितो, थर जो निकितो त हिकिड़ो ॿियो असांखे हिकु ॿी शख़्सियत यादि अचे पई। सिंध जो भलो शाइर बिलावल ओठो, जंहिंजी शाइरी सां सॼी सिंध वासिजे पई ऐं अनेक समातूं जेके आहिनि उहे महसूसु थियनि पियूं। थर जी नगरी सां संदसि तालुक़ु आहे। ऐं रेडियो मिठी जो जीअं ज़िक्र कयोसीं त जीअं जॾहिं बि रेडियो मिठी जो जॾहिं आगाज़ थियो हो त शुरूआती वक़्त खां वठी करे बिलावल ओठो रेडियो मिठी सां जुड़ियो ऐं मुख़्तलिफ़ जेके प्रोग्राम आहिनि कंदो रहियो। संदसि शाइरीअ जो जीअं ज़िक्र कयोसीं त तमामु घणनि फ़नकारनि ॻाई आहे। बहितरीनु शाइरी जेका आहे उहा बिलावल ओठे जी पाण सभिनी जे समातुनि ताईं पहुचंदी रहे थी। अॼु बिलावल ओठे जी अलाए त खां ई पर सालगिरह आहे ऐं संद सालगिरह जे मौक़े ते रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे समूरे सथ पारां असां खेसि दुआऊं ॾियूं था त अलाह पाक खेसि वॾी हयाती ॾिए, सिहत ऐं तंदुरुस्ती अता फ़रमाए। आमीन। ॾिसो हाणे बिना वक़्तु ज़ाया करण जे अव्हां जे समातुनि ताईं पहुचाईंदासीं अव्हां जे ख़तनि ऐं तहरीरुनि सां तरतीब ॾिनल सिलसिलो सोचनि जी सुरहाण। डेरोलाल स्टेशन जे गुलाम सिंह खोसे, दिलशाद अली इरशाद अली ऐं शिराज अली खोसे जी चूंड जावेद शब्बीर जे हिननि सिटुनि जी त केर थो कंहिंजी कमी पूरी करे, केर थो कंहिंजी कमी पूरी करे, हू हलियो वियो ज़िंदगी पूरी करे, पाण सां गॾु सभु तसवर वियो खणी, केर हुनजी शाइरी पूरी करे। ऐं मीरपुर बठोरे जे साईं अबू मेमन लिखियो त ज़िंदगी हिकु कमज़ोर डोर जीअं आहे जेका कंहिं बि वक़्तु टुटी सघे थी। ही जेके मुख़्तसिर पल असांखे नसीब थिया आहिनि कोशिशि करे उन्हनि खे अहिड़े अंदाज़ में गुज़ारियूं जो दुनिया ऐं आख़िरत ॿई ठही वञनि। मोहबती माण्हुनि जे शहर टंडे मोहम्मद ख़ान जे नसीराबाद पाड़े खां असांजो प्यारो दोस्त बिस्मिल मोहम्मद रफ़ीक सूमरो दिलि जे उधमनि जो बयानु कंदे लिखे थो त दिलनि जे हादसनि में ज़िंदगियूं बर्बाद ऐं रूह रोलाक बणिजी बिस्मिल थी वेंदा आहिनि ऐं पोइ हर वक़्तु नियाणनि मां लुड़कनि जा ककर वसण लॻंदा आहिनि। मन मंदर में मौजूदु कंहिं देवता मिसल प्रिय जे नाले जी तस्बीह पढ़ण ते मजबूर रहंदो आहे। जुॾे खां अली हसन ख़ासि लिखे थो त भिनल माक सां गुल नचे अॼु हवा में,
मिनल मात सां गुल नची अज हवा में, प्या नेठ पागल छणी अज हवा में, कुठो रात को मोर जोभन वरिया करे डेल मातम रुनी अज हवा में, हुस्न सां समूरो लुटे जाम शोरो अचानक उड़ाणी परी अज हवा में। ऐं ॻोठ सुहारो ख़ान जत खां परदेसी पोड़ो ख़ान जत ऐं रजिब अली जत जी चूंड। पाण हिकिड़ो कॉल लिखियो अथनि त इल्म दिलि खे ईअं आबाद रखंदो आहे जीअं मींहं जो पाणी थर जी ज़मीन खे। ऐं काछे राजे गंढी खां जानी जान मोहम्मद ब्रह्माणी जी चूंड। ही ख़ूबसूरत शाइरी जूं सिटूं त करियूं का ॻाल्हि मोटी आहे। जी हाँ दोस्तों, साल वञे पियो त उन जी मुनासिबत सां ही सिटूं आहिनि त करियूं का ॻाल्हि मोटी आहे, वञे पियो साल मोटी आहे, लही वियो ज़हन मुंहिंजे तां ख़ुशीअ जो ख़्याल मोटी आहे, डिसंबर आख़िरी ॾींहड़ो हीअ मुंद संभाल मोटी आहे। पिल्लू पंवर खां मोहम्मद यूसुफ पंवर, मुनीर अहमद पंवर, सरीर अहमद पंवर ऐं अमीर अहमद पंवर जी चूंड। शाइरी जूं ही ख़ूबसूरत सिटूं आहिनि त ही संसार सारो ॾिसां मां अखियुनि में, ही संसार सारो ॾिसां मां अखियुनि में, छॾे ॾेह सारो अचां मां अखियुनि में, सॼी राति ॾिया करे ॾात ॿारियमि, सॼी राति विस्मा ॿरां मां अखियुनि में, जॾहिं खां हू विछड़ी वियो मूंखां सरतियूं, टुटी आस दिलि जी रुसां मां अखियुनि में, सॼो ॾेह हाणे ॾुखाए थो केॾो, छॾे ॾेह सारो लिकां मां अखियुनि में, मतां पोइ ॿीहर लही कोई ॻोल्हे, मतां पोइ ॿीहर लही कोई ॻोल्हे, तॾहिं पाण पई थी ढकिया मां अखियुनि में, परे कीन हिकु पल बि तोखां थियां मां, सॼी उमिरि तुंहिंजी हुजां मां अखियुनि में, पिरीं यादि तुंहिंजीअ में हिकु दर्द बणिजी, थी कंहिं लुड़क वांगुरु रुलां मां अखियुनि में, छॾे ॾेह सारो अचां मां अखियुनि में।
प्या था ही की न जानो अखिन खे ओ जागा ही की न जानो वफा खा वफा क्या मतन ताई थी दी 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 असां बस यहाँ जाही की न जानो असां बस यहाँ जाही की न जानो जियो कीअं पिया था अहीं की न जानो अखिन खे ओ जागा ही की न जानो जियो कीअं पिया था अहीं की न जानो अखिन खे ओ जागा ही की न जानो गोठ मेरू खान ख़ास खली खां हाजी खान ख़ास खली कायम खान ख़ास खली अल्लाह नवाज़ ख़ास खली ऐं हबीबुल्ला ख़ास खली जी चूंड सुर मुअल राणे जो ही बेत त न वारिस न वलहो न संग न सियाको तो पुॼाणा सुपरी आयम ओला को पांधिया पारा निबार यूसुफ जो चने सर थे बोल लिखे थो त इन ॻाल्हि में को बि शक कोन्हे त ज़िंदगी इंतहाई मुख़्तसर आहे पंहिंजे कंहिं अमल या ग़लति सोच सां जेकॾहिं कंहिंजो को नुक़सानु कजे थो त उन सां अना जी तस्कीन या वक़्ती फ़ाइदो त मिली थो वञे पर अंदर जो इंसानु कॾहिं बि ख़ुशि नथो रही सघे हिकु ॿिए त जीअं पंहिंजो अंदर बि ख़ुशि रही सघे बुगबुला खां फ़क़ीर जावेद गाॾई बियात कयो आहे ऐं बदीन जे ॻोठ अब्दुल्ला लुटर जे वफ़ा मोहम्मद सालेह लुटर ऐं ज़हीर अहमद लुटर जी चूंड शेख अयाज़ जूं ही सिटूं त थींदा सावण जा वसकारा पल पल ईंदा यादि प्यारा थींदा सावण जा वसकारा पल पल ईंदा यादि प्यारा कारियूं रातियूं ऐं बरसातियूं गजंदा बादल कारा कारा छाईंदो झुड़ वसंदी फुड़फुड़ बूंदूं किरंदे थींदियूं धार का बि न लहंदी कंहिंजी सार सम्झई छा आहे संसार रियाज़ कॉलोनी नौशर फिरोज खान शाद शाह मोहम्मद डाहिरी मीर हसन महर ऐं शाहन फ़क़ीर डाहिरी सोना कॉल चूंड करे मोकिलिया आहिनि त हसद करण वारे लाइ रुगो इहा ई सज़ा काफ़ी आहे त जॾहिं अमीं ख़ुशि हूंदा आहियो त हू उदास हूंदो आहे ॻोठ मौलवी अब्दुल्ला मरी लॻफुलेरियूं खां मंसूर मरी फरमान अली मरी ऐं उज़ैर जान मरी जी चूंड मंसूर मरी जूं ही सिटूं त सॼण मुंहिंजो सुहिणो जीअं गुलड़नि मंझि गुलाब सॼण मुंहिंजो सुहिणो जीअं गुलड़नि मंझि गुलाब सूरत मुंहिंजे सॼण जी आहे लाजवाब चोॾींहं जे चंड खां पिण तिखो तंहिंजो ताब करे नाज़ नकाब मारे विधाई मंसूर खे ऐं हिन दोस्तनि लिखियो आहे त सिलसिलो असां ॿुधंदा आहियूं पर असांजो ख़त तमामु घटि शामिलु थींदो आहे दोस्त जेकॾहिं अव्हां जो ख़त न आहे शामिलु थींदो त ॿियो कंहिंजो शामिलु थींदो आहे अव्हां जा ई शहर जेके आहिनि अव्हां जा ई ग़ज़ल शामिलु थींदा आहिनि कॾहिं तव्हांजे नाले सां त कॾहिं वरी जेके तव्हांजा ॿिया महिरबानी दोस्त चूंड करे मोकिलींदा आहिनि पर बहरहाल हर प्रोग्राम में तव्हां शामिलु ज़रूरु हूंदा आहियो टंडियालायर खां बशीर गुल सुमरो सिकंदर अली सुमरो वफ़ा अब्दुल्ला जरवार ऐं शहज़ादो अली रज़ा सुमरो महबूब अली ख़ासि कली हिननि लिखियो त जंहिं दर खां शक अंदरि दाख़िल थींदो आहे उन दर खां मोहबत ऐं एतमाद ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि ॻोठ मलक शाहनवाज़ लकोटड़ी खां वफ़ा ताज मोहम्मद ख़ासि कली वफ़ा मोहम्मद सावण ख़ासि कली इमदाद अली ख़ासि कली नूर अहमद जोखियो ऐं तालिब हुसैन लाशारी लिखियो
त सुख चवन सुम्ही रह सूरड़ा कन सुजाग, सुख चवन सुम्ही रह सूरड़ा कन सुजाग, वेचारिय विराग वाट ॾेखारी विरह जी। ऐं ॻोठ मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर खां मीर अलायार ख़ान टालपुर लिखियो त अवां ग़रीब थी ॼावा आहियो, इहा अव्हां जी ग़लती न आहे, पर जेकॾहिं अवां ग़रीब थी मुआ आहियो त इहा अव्हां जी वॾी ग़लती आहे। दोस्तो, यकीनन हिकिड़ो वॾो फ़लसफ़ो हिन सिट में मौजूदु आहे, छाकाणि त हिकिड़ो उत्साह आहे हिन सिट में त तव्हां कुझु करियो, तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे बहितर करण लाइ जेका हिकमत अमली आहे उहा करियो, ऐं उहा बहितर हिकमत अमली करियो त जीअं तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे बहितर गुज़ारे सघो। असां पंहिंजे आस पास ॾिसंदा आहियूं, खोड़ सारा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके ग़रीब हूंदा आहिनि, पर हू ॾींहुं राति जी महिनत कंदा आहिनि, ऐं जॾहिं हू महिनत कंदा आहिनि त यकीनन हू कंहिं न कंहिं मंज़िल ते ज़रूरु पहुचंदा आहिनि। त यकीनन इहे जेके सिटूं हूंदियूं आहिनि, इहे जेके सुहिणा कौल हूंदा आहिनि या के चवणियूं हूंदियूं आहिनि, पहाका हूंदा आहिनि, उन्हनि में यकीनन का न का सुठी ॻाल्हि ऐं पसंदि अचण जहिड़ी ॻाल्हि ऐं सम्झण जहिड़ी ॻाल्हि उन्हनि में ज़रूरु हूंदी आहे। ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत आवाज़ आहे उहो बि गॾु ॿुधंदासीं। मंसूर अली महर, पुनो खान पवन खान, रुस्तम अली पहाड़, उनरपुर खां फोटो कोसो, ॻोठ मोहम्मद नवाज़ खान शंबाणी खां सिकंदर अली शंबाणी, मुंड जमड़ाऊ खां मोहम्मद छुटल अबू पोटो ऐं बादल अबू पोटो, दुर मोहम्मद शर, ॻोठ बहादुर जलबाणी खां फ़कीर मोहम्मद अशरफ जलबाणी, ॻोठ खान मोहम्मद उन्नड़ खां मोहम्मद याकूब उन्नड़, कुनड़ी खां कासिम लशवाणी, ज़ंगी खान मरी खां मोहम्मद बख्श मरी, मौला बख्श मरी ऐं इनायत अली मरी, करचात खां मोहम्मद यूनुस गबोल, दुरेजी बलोचिस्तान खां मोहम्मद जामीन ऐं मोहम्मद नसीम छुट्टो, मसू बोज़दार खां अब्दुलसलाम बोज़दार, ॻोठ बुरड़ा खैप नाथन शाह खां हाफ़िज़ मुहब अली खोसो, दरगाह सखी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली तीवणो, चूहर जमाली खां नाज नगर खान जमाली, मोहम्मद हाशिम मोहम्मद महराब ऐं ग़ुलाम कादिर जमाली, गोराड़ो थर खां रबरिनो रिंद इमरान अली दिलबर अली रिंद, पंगरे जे ॻोठ प्यारो खान लुंड खान नियाज़ मोहम्मद लुंड यादि कयो आहे। वॾी महिरबानी हाँ जी। नीबाणो गजू जे अलानो गजू चूंड कई, रुबीना अबड़ो जे हिन ग़ज़ल जी त वाट ते का बि वस्ती त नाहे पिरी, वाट ते का बि वस्ती त नाहे पिरी, इश्क ईअं ई अलस्ती त नाहे पिरी, जेसी गुज़री वञी रक़्स में थो रहे, ॿी का रस्ती खे मस्ती त नाहे पिरी, प्यार आहे पहाड़नि ते परचम जियां, प्यार काग़ज़ जी कश्ती त नाहे पिरी, तुंहिंजे नेणनि खां नाणो ॾहूणो करे, सूंह एॾी बि सस्ती त नाहे पिरी, इश्क ईअं ई थो बनाए, इश्क ई थो बनाए छॾे जावदां, हूअं अहिड़ी का हस्ती त नाहे पिरी,
मूं बदन में सॼो उब वेढ़े छॾियो। ही बदन हिकिड़ी बस्ती त नाहे पिरी, इश्क ईअं ई अलस्ती त नाहे पिरी। इश्क दी मंजिल आशिक जाने, इश्क दी मंजिल आशिक जाने, ए वेस वगे नहीं दर मंगदा, ए वेस वगे नहीं दर मंगदा, इश्क सदाई से मंगदा, इश्क सदाई से मंगदा, इश्क सदाई से मंगदा, इश्क सदाई से मंगदा। जेड़ा वेदा बल नहीं आंदा, 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 ते हिक नडू पूरा घर मंगदा, ते हिक नडू पूरा घर मंगदा, इश्क सदाई से मंगदा, इश्क सदाई से मंगदा, इश्क सदाई से मंगदा, इश्क सदाई से मंगदा। तख्त नए तू ताज दी गणती, 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 ए दोस्त तू सादा दर मंगदा, ए दोस्त तू सादा दर मंगदा, इश्क सदाई से मंगदा, इश्क सदाई से मंगदा, इश्क सदाई से मंगदा, इश्क सदाई से मंगदा। खादिम ख्याली कर देख तो कर, 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 ए प्यार दा प्याला पुल मंगदा, ए प्यार दा प्याला पुल। दौरान प्रोग्राम डिगड़ी खां आमिर अली भुरगड़ी याद कयो। ॻोठ रतनयारी नगर पारकर खां वफ़ा मिठू जान रिंद, ॻोठ नबी बख्श गाबार खां शमसुद्दीन गाबार ऐं नबी बख्श गाबार याद कयो आहे। ॻोठ सिफल खान छुटे खां शाद अब्दुल शकूर छुटो असांखे ॿुधे पियो। और डेरोलाल स्टेशन खां अरशद हकड़ो असांजे आवाज़ जो हम सफ़र। मोटू मकवाणो मिठी में असांखे ॿुधे पियो। अयाज़ हुसैन शर ऐं नूर हसन शर पका चांग में ॿुधंदे यादि कयो आहे। गुड मिठू खान लुंड थरपारकर खां रजवली बलोच ऐं एहसान जान बलोच ऐं जाम साहब खां शाहिद अली लांडर ऐं मोहम्मद सलीमान लांडर यादि कयो। सलाम चवनि था सभिनी दोस्तनि खे। वालेकुम अस्सलाम।
मूंखे नीहनी होलियो अज़ल खां बुअगी मूंखे नीहनी होलियो अज़ल खां बुअगी इएं कीन लॻे नावक कंहिंखे नीह जे सजणनि जा सारियो सांग मारनि जा सारियो सांग सजणनि जा सारियो सांग आऊं वेठी रोज़ रड़ा पयल मारनि जा सारियो सांग सजणनि जा सारियो सांग मारनि जा सारियो सांग आऊं वेठी रोज़ रड़ा पयल मारनि जा सारियो सांग अलस्त बिरब्बिकुम आवाज़ी हारी ओ अलस्त बिरब्बिकुम आवाज़ी हारी ओ बिरह पढ़ाई में वारियां ओ बिरह पढ़ाई में बांग आऊं वेठी रोज़ रड़ा पई सजणनि जा सारियो सांग मारनि जा सारियो सांग आऊं वेठी रोज़ रड़ा पयल मारनि जा सारियो सांग जिते अवां छॾियूं ओ जिते अवां छॾियूं उते ई आहिनि अखियूं अब्दुल लतीफ़ चए मादुन मटाई जे बेदरवा झाइन त कढी कांगन खेॾियां काथे वरी थो पंध पुछाई ओ काथे वरी थो पंध पुछाई ओ वेठी उॾाया मवारियां ओ वेठी उॾाया कांग आऊं वेठी रोज़ रड़ा पई सजणनि जा सारियो सांग मारनि जा सारियो सांग सजणनि जा सारियो सांग आऊं वेठी रोज़ रड़ा पयल मारनि जा कढी कांगल तोड़ियां हियूं साण हथनि वञी खो विलायत में अॻियां महबूबनि वञी खा विलायत में अॻियां महबूबनि पिरीशल पुछनि त हीअ कुर्बानी कंहिं कई
अमी मोहम्मद खे इश्क यहाँ जे ओ अमी मोहम्मद खे इश्क यहाँ जे ओनी हज खा दो मवारियां ओनी हज खा दुश्मनांग आवे की रोज रड़ा पई जन जा सारे सांग मारन जा सारे सांग सजन जा सारे सांग आवे की रोज रड़ा पई नुमाइंदो आहे लिहाज़ा हलंदड़ फिरंदड़ दवाखाना ऐं मिलंदड़ जुलंदड़ दवाखाना ते अचण खां पोइ पूरी तसल्ली करियो त अव्हां इलाज जे लाइ हकबाहू दवाखाना ते आया आहियो। एड्रेस हकबाहू दवाखाना बिजू शहीद बेनज़ीर भुट्टो विलायत आलानागा बस स्टॉप हैदराबाद। राब्ते जे लाइ मोबाइल नंबर 01014082223। गोठ बुलड़ा खां फ़कीर नज़र मोहम्मद गाॾही फुलरियूं खां अहमद ख़ान मरी बलोच ऐं आबिद अली मलिक बहिराण चौक बदीन खां इमर रफ़ीक मल्हा बेबी फरज़ाना ऐं बेबी फिज़ा मल्हा यादि कयो। ॻोठ बेगनामोरी खां मास्तर रबरनो समो रशीद अहमद समो शकील अहमद समो ऐं शाहिद अली समो असांखे ॿुधनि पिया। बलोच खान खोसे खां मोहम्मद असलम खोसो असांखे ॿुधे पियो। इमरान अली लग़ारी ऐं अली गुल कटपर बि असांखे नामालूम नाग खां ॿुधंदे यादि कयो आहे। लुटको मोरी खां ग़ुलाम सिंह लग़ारी यादि कयो। मसूक किरे खां कमर ज़मा ॾाहिरी वॾी महिरबानी अव्हां सभिनी जी। इंडिया लाइव खां नूर जहां तबस्सुम टालपुर असांजी भेण असांखे ॿुधंदे यादि कयो आहे अव्हांजी वॾी महिरबानी। ऐं दोस्तो असांजो दोस्त एडी गजू जेको असांजे रेडियो प्रोग्रामनि जो मुस्तक़िल हिकिड़ो ॿुधंदड़ आहे ऐं असांजे रेडियो प्रोग्रामनि खे फेसबुक ते दोस्तनि ताईं पहुचाईंदो आहे। संदसि चवणु आहे त अॼु मुंहिंजे बाबा जी वरसी आहे। संदसि चवणु आहे त मुंहिंजे बाबा जी अॼु 18वीं वरसी आहे ऐं जॾहिं आउं 6वीं क्लास में पढ़ंदो हुउसि त मुंहिंजो बाबा मूंखां जुदा थी वियो। यकीनन दोस्तो जॾहिं जेके असांजा पंहिंजा असांखां जुदा थी वञनि था असांखे उनजी तकलीफ़ पहुचे थी ऐं यकीनन पंहिंजनि खे एतिरनि वेझनि रिश्तनि खे माण्हू कॾहिं बि विसारे नाहे सघंदो। एॾी अव्हां जे लाइ असांजी दुआ आहे त अल्लाह पाक अव्हांखे सब्र ॾिए अव्हांजे बाबा खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। ऐं दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदासीं त जिन जा बि वालदेन या उन्हनि मां को बि हिकिड़ो ई जहान छॾे वियो आहे उन्हनि खे घुरिजे त उन्हनि जे लाइ दुआ मग़फ़िरत कंदा रहनि। इहो असां ते फ़र्ज़ु आहे, उनजी औलाद ते इहो फ़र्ज़ु आहे त उहे उन्हनि जे लाइ दुआ मग़फ़िरत कंदा रहनि। ऐं अलाह पाक जे फज़ल करम सां जिन जा वालदेन हयात आहिनि उन्हनि खे घुरिजे त हुननि जी वधि खां वधि ख़िदमत कनि। कुझु अव्हां दोस्तनि जा ख़त आहिनि उन्हनि खे बि शामिल कंदासीं। ॻोठ बहादुर जलबाणी खां मंज़ूर अहमद जलबाणी अब्दुल रज़ाक जलबाणीअ जो ख़त असांखे मिलियो। ऐं ही दोस्त आहिनि कुनरी खां कासिम भील लछमाणी। उनखां अलावा ॻोठ बहराम ख़ान शर खां वफ़ा गुलशेर शर बलोच उस्ताद हाकिम ॾाही ऐं शाहिद हुसैन शर प्रोग्राम खे पसंदि कंदे ख़त लिखियो आहे। दरगाह शाह शकरगंज खां हाजी मोहम्मद छतल रिंद ऐं नज़ीर अली रिंद जो ख़त असां ताईं पहुतो। कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो यूनुस ख़ान चांडियो ऐं दिलबर हुसैन चांडियो जो ख़त असां ताईं पहुतो। प्रीतमाबाद खां मोहम्मद रहीम ब्रोही अब्दुरहीम ब्रोही ऐं ख़ादिम हुसैन मरीब प्रोग्राम पसंदि कयो ऐं प्रोग्राम जी पसंदीदगी हिननि जे ख़त में लिखियलु आहे। ऐं ॻोठ तैयब हालेपोटो खां नाज़ मोहम्मद इस्माइल हालेपोटो ऐं गुलसन हालेपोटो हिननि जे ख़त में बि का जवाब तलब ॻाल्हि कान्हे। वॾी महिरबानी अव्हांजी असांखे ख़त लिखियो। ऐं हाणे वरी प्रोग्राम जे साॻिए सिलसिले तरफ़ अचूं था। शहर ढिलियार खां मोहम्मद नवाज़ बोज़दार मोहम्मद बख़्श बोज़दार अब्दुल हई हेंगोर जो हिननि दोस्तनि लिखियो आहे त दोस्त उहो भलो आहे जेको ॾुख में बि गॾु हुजे। सुख में त सभई दोस्त ईंदा आहिनि पर ॾुख में को ईंदो आहे।
ये लिखनि था, दादा मां 2 महीना बीमार हुअसि, कुझु ठीकु थियो आहियां, उन करे मूं घणे ॾींहंनि बाद कार्ड लिखियो आहे। दोस्त अलाह साईं तव्हांखे सिहत ॾिए, तंदुरुस्ती ॾिए, वरी हयाती ॾिए। बाक़ी अव्हां जा खोड़ सारा कार्ड असां वटि मौजूदु आहिनि। जेकॾहिं अव्हां 2 महीना अञा बि असांखे कार्ड न लिखंदव तॾहिं तव्हांजा खोड़ सारा ख़त असां वटि मौजूदु आहिनि। पंगिरे खां लाल अली नवाज़ मेमण, लाला नबील अली मेमण, नईम अली मेमण, एम असफ़हान मेमण, नौमान अली मेमण, नदीम राजा मेमण। शायदि इन खां वधीक नाला लिखण जी गुंजाइश कोन हुई हिन ख़त में। ही लिखनि था त बहितरीन यादाश्त हीअ आहे त इंसान पंहिंजूं नेकियूं ऐं ॿियनि जूं बुरायूं विसारे छॾे। शहर जाम साहब खां मोहम्मद यूसुफ ज़रदारी, शेर फ़कीर ॾाहिरी, मोहम्मद फज़ल संजराणी, मेवो फ़कीर ॾाहिरी ऐं वली मोहम्मद मरी। हिननि ही बेत लिखियो आहे त सुता उथी जाग, निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न मिले। ऐं ॻोठ ग़ुलाम हुसैन जलालाणी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी, महबूब नाज़ जलालाणी, मुख़्तियार नाज़ जलालाणी, आरज़ू असलम जलालाणी ऐं सैयद शरीफ़ अली शाह शबनम गुलजे। हिननि सिटुनि जी चूंड कई आहे त टुटल टारीअ मथां ज़र्द पतनि जियां, मुर्क हुन जी लॻी मूंखे लुड़कनि जियां, राह आहे अड़ांगीन रहबर सम्झे, भाग मुंहिंजो फिटल आहे रस्तनि जियां। ऐं मीरपुर ख़ासि खां शमा बलोच, शाज़िया बलोच ऐं शबाना बलोच जी चूंड मंसूर मरी जी हीअ केतिरा ई भेरा शामिल कयल शाइरी पर पढ़ूं था। अदाऊं रंग लाईंदियूं, सदाऊं रंग लाईंदियूं, बसंती मुंद आई आहे, हवाऊं रंग लाईंदियूं, घुरियम तोलाए जे जानी, दुआऊं रंग लाईंदियूं, ॾिनियूं मंसूर खे तो जे, सज़ाऊं रंग लाईंदियूं। ख़लीफ़े मोहम्मद हयात जूणे जे खां अबू पोटो पुनल राही ऐं फरीद अहमद अबू पोटे जी चूंड हमल फ़कीर जे हिननि सिटुनि जी त हमल चए हिन ॻाल्हि जी वेही कयमि वीचार, हमल चए हिन ॻाल्हि जी जो वेही कयमि वीचार, त दिलि लॻी दोस्तीअ जो छा मुल्ह आहे मिक़दार, अकुल कयो अंदर मां नुक़्तो ही निर्वार, लॻे त लख हज़ार, टुटे त टको न लहे। ऐं टंडे मोहम्मद ख़ान जे मोहतरम मुख़्तियार अली निज़ामाणी जी चूंड संदसि नाले वारे शाइर गुल कुंथर जे ग़ज़ल जे हिननि सिटुनि जी त निगाहूं निगाहुनि में रहिजी वयूं, निगाहूं निगाहुनि में रहिजी वयूं, ख़्यालनि सां सोचूं त ॿखिजी वयूं, खणी नैण पंहिंजा जो उभ ॾे ॾिठुमि, अखियूं चंड तारनि सां ॻंढिजी वयूं, वञी चंड खिसकी ककर में लिको, विछूं टेड़ू कतियूं बि दॿिजी वयूं, खयमि हथ मथे ॿई दुआ करण पर, खयमि हथ मथे ॿई दुआ करण पर, चयाईं क़िस्मतूं सभु त लिखिजी वयूं, हो नाज़ गुल खे लकीरुनि मथे, उहे हथ लकीरूं बि मिटिजी वयूं। बठोरे खां मोहम्मद यूसुफ खत्री, दानिश यूसुफ खत्री, ज़ोहान अहमद खत्री जी चूंड शाइरी जूं सिटूं आहिनि त हिरख हथड़नि ते हिना ॾाढी वणी, हिरख हथड़नि ते हिना ॾाढी वणी, मुरकंदे माहे लका ॾाढी वणी, नीह तुंहिंजीअ जा नशा आई खणी, बेचई बादे सबा ॾाढी वणी, बदन तुंहिंजे जीअ भिनल ख़ुशबूअ में, ॼाम शोरे जी हवा ॾाढी वणी, राति ॻाए रेगज़ारनि थी वई, शाइरी तुंहिंजी वफ़ा ॾाढी वणी, रूप पई थी पसाए पाण जा, रूप पई थी पसाए पाण जा, आरसीअ जी हर अदा ॾाढी वणी, हिरख हथड़नि ते हिना ॾाढी वणी।
गुलाम हुसैन खोसो, दिलशाद अली खोसो, इरशाद अली खोसो, शिराज अली खोसो असांखे ॿुधनि पिया। ख़ैर नासिर शाह खां जमादार कमरदीन लांडर, निसार अहमद लांडर ऐं शाहनवाज़ लांडर यादि कयो आहे। ॻोठ हाजी बचल लगारी खां गुलाम हुसैन लगारी असांखे ॿुधनि ते यादि कयो। नाज़ खमीसो ख़ान सोलंगी कोटड़ी कबीर में असांखे ॿुधनि पिया ऐं ज़ाहिद गहलड़ो बि असांखे ॿुधनि ते यादि कयो। वॾी महिरबानी आहे जी। प्रोग्राम सुगन जे वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो। अव्हांखे ॿुधायूं था जेको प्रोग्राम लाइ स्टूडियो इंजीनियर हो गुलाम मुर्तज़ा सोलंगी, प्रोग्राम जे प्रोड्यूसर मोहम्मद यासीन जुणेजो, माविन जिब्रान ज़ेब ऐं अव्हांजो जेको मेज़बान अली इमरान सम्मो अव्हां खां मोकिलायूं था इहो ॿुधाईंदे त ठीकु 3 वॻे रेडियो पाकिस्तान तां अव्हां ख़बर ॿुधी सघंदा। असांखे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।